लगी। एक नंढा सा कन्हैया यशोदा मैया जी गोद में आया, चवता मैया मैया बड़ी भूख लागी है, बड़ी भूख लागी है। यशोदा मैया डिठो कि ना ताजो मक्खण तो तैयार न थियो आहे, तो यशोदा मैया कृष्ण भगवान के खीर पियारण लगी। खीर पंहिंजो पियारण लगी। खीर पीअंदे पीअंदे मुस्कुराईंदे अचानक विच में श्री कृष्ण ॻाल्हाइण लगा, मैया तोखे खीर प्यारो तई कि पुट प्यारो तई? अरे छा थो पुछे? हाओ हाओ मैया, तोहे पूत प्यारो है कि दूध प्यारो है? बेटा मुझे अपने प्राणों से भी ज्यादा कारो कनुआ प्यारो है, तुमसे और कोई प्यारो नहीं। भगवान खिलण लगा, गदगद थिया, खीर पीअण लगा। हाणे चुल्ह ते खीर पियो, पद्म गंधा गांइ जो, वो खीर ॾिसे तो हाणे कृष्ण त माता जो खीर था पीअनि, हाणे मूंखे त पीअंदा कोन। मां जो मतिलबु छा, मां तंहिंखां अग्नि समाधि वठां, उहो उफ़ामी हो ऐं उॿरी करे सिधो आग में किरण लॻो। नज़र पइजी वई यशोदा मैया जी। हाणे माताउनि जो ध्यानु त हूंदो आहे, हा न? त यशोदा मैया ओॾी महिल श्री कृष्ण खे पलंग ते विहारे करे पाण डुक पाए खीर लाइण हली वई। इहा ॻाल्हि कन्हैया खे अटकी वई। हाणे अञा मैया खां पुछियो दूध प्यारो की पूत? चई पूत, वई आहे दूध खणण। हाणे भॻवान बिगड़िया, उतां उथिया, ॿिए हिकिड़े वॾे हाल में विया जिते पिछले ॾींहं जा मखण ॾही ॾुध मलाई वॾा वॾा भांड भरियल पिया। उते वया कृष्ण, हिकिड़ी मटकी ठका तोड़े छॾियऊं, खीर वहण लॻो। सुगंध ते बंदर अची विया, मखण कढियऊं, ॿी टी चौथी 8 10 15 मटकियूं फोड़े फोड़े तोड़े करे ग्वाल वालन सभिनि खे खाराइण लॻा। बंदरनि जो हुजूम लॻी वियो। पूरो नंद भवन जेको हुयो गंगा सागर ठही वियो। चओ हरे राम। अञा 1 मिंट न थियो, यशोदा मैया खीर रखी आई, कन्हैया काढ़ियो, कन्हैया काढ़ियो। अरे ही जो ॾिसे ही छा थियो आहे? मार, ये त खीर जी ॾुध ॾहीअ जी गंगा थी वहे। हाणे पतो पियो हे जेके गोपियूं चवनि थियूं ग़लति नथी चवनि, हे घर में इहो हाल कहे अथई त उन्हनि सां छा कंदो हूंदो? अरे कन्हैया हे छा कहे? मुस्कुराइनि था भगवान। बी इते बी, अस तुंहिंजी पूजा कंदी मैं। मुंहिंजी पूजा? माता पूजा तो देवता जी थींदी आहे, पुट तोखों वॾो कोई देवता कोन्हे। बी आरती खणी ईंदी आहे। माता छड़ी खणी आई, डंडो खणी। माता ही कहिड़ी पूजा आहे? डंडे सां जेकी पूजा थींदी आहे। ही पुट तूं बी त सही। भगवान सम्झी आज हिसाब किताब सही न आहे। अॻिते अॻिते भगवान डुक पाती, पोयों पोयों यशोदा मैया, पूरो गोकुल उमड़ी आयो। गोपिन कम कार छॾे करे अची उते टोलियुनि जी टोलियूं हज़ारें गोपियूं अची वयूं। इहो नज़ारो देवता आकाश मां था ॾिसनि, शिवजी था ॾिसनि पिया कैलाश मां। ब्रह्मा जी रचना भुलिजी आहे, सरस्वती मैया थी ॾिसे, सनकादी था ॾिसनि, संत महात्मा था ॾिसनि। भगवान खे पसीना अची विया। अॻिते अॻिते श्री कृष्ण, पोयों पोयों यशोदा मैया। चओ हरे राम। मुरली वारो श्याम मनोहर, मुरली वारो श्याम। वारो श्याम मनोहर, मुरली वारो श्याम। हे मुरली वारो श्याम मनोहर, मुरली वारो श्याम। राधे राधे गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 श्याम राधे 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 गोविंद राधे राधे राधे। मुरली वारो श्याम मनोहर, मुरली वारो श्याम। मुरली वारो श्याम मनोहर, मुरली वारो श्याम।
वारो श्याम मनोहर मुरली वारो श्याम। मुरली वारो श्याम मनोहर मुरली वारो श्याम। हाय चोरी चोरी माखन चोरी कान्हा ने एक मटकी फोड़ी। चोरी चोरी माखन चोरी कान्हा ने एक मटकी फोड़ी। अरे दौड़ी दौड़ी मैया दौड़ी छड़ी हाथ में लेकर दौड़ी। दौड़ी दौड़ी मैया दौड़ी छड़ी हाथ में लेकर फिर क्या पकड़ लियो घनश्याम मुरली वारो श्याम मनोहर मुरली वारो श्याम। मुरली वारो श्याम मनोहर मुरली वारो श्याम। हरि बोल मुरली वारो श्याम मनोहर मुरली वारो श्याम। मुरली वारो श्याम मनोहर मुरली वारो श्याम। यशोदा मैया के पसीना अचिया भगवान अहिड़ी तेज डुकता पाइनि ॼणो पोयों कोई शेर डुकाइनि था पिया। खिली खिली ब्रजवासियुनि जो हाल ख़राब थी वियो। सभु गोप गोपीजन ॾिसनि था उमड़ी घुमड़ी आया आहिनि। भगवान ॾिठो यशोदा मैया के पसीना अची विया आहिनि। भक्त भगवान जे पोयों पइजी वञे जी जान सां महिनत करे त मूंखे पोइ वरी भक्त खे स्वीकार करिणो पवंदो आहे। इन करे भगवान पाण खे पकड़ाए छॾियो। चओ हरे राम पकड़जी आहे भगवान। हाणे छड़ी खणी वेठी आहे यशोदा मैया हिक बाहि सां श्री कृष्ण खे पकड़े वेठी आहे। भगवान जा नेत्र चहूं ओर था घुमनि हीअं गोल गोल था घुमनि पिया। भयभीत थी विया भगवान डिॼण लॻा। छो जो भगवान जी जेकी ऐश्वर्य शक्ति थींदी आहे उहा ॾिसे थी कि अॼु स्वामीअ खे पिटाई पवण वारी आहे। अॼु असांजा स्वामी न बचंदा। चओ हरे राम। कि माता खे छड़ी हथ में आहे। हाँ ॿियो कोई हुजे वॾा वॾा सुर असुर हुजनि कोई काल हुजे त सम्झ में अचे भगवान जे साम्हूं कुझु कोन्हे। लेकिन हिते माता आहे हिते त भगवान बि निर्बल आहिनि। हिते प्रेम जी ॻाल्हि आहे त भगवान जी ऐश्वर्य शक्ति थर थर थी कांपे यशोदा मैया जे साम्हूं कि स्वामी तो पिटेगो। आज स्वामी को आज मैया छोड़ेगी नहीं। चो हरे राम। अज असांजा मालिक न बचंदा अज तो पिटाई खाई रहंदा कुछ न कुछ तो थियणो ही आहे। भगवान जी ईअं गोल गोल अखियूं थी घुमनि। चओ हरे राम। यशोदा मैया पकड़ियो ॾाढो बदमाश थी वियो आहे ॾाढो नटखट थी वियो आहे। हाँ केॾो बि सम्झाए तोखे मञे कोन थो। हाँ उखल ते चढ़ी करे उखल हूंदो आहे हिकिड़ो स्टूल विच में हीअं पतलो हूंदो आहे ऐं मथां हीअं डमरू वांगुरु। चओ हरे राम। अॼु इन खल सां तूं खल हे उखल ॿिन्ही खे हिकु साथ मां ॿधंदमि। भगवान जे पेट सां रसी ॿधी उखल सां यशोदा मैया। हाणे त हाहाकार करण लॻियूं गोपियूं रोअण लॻियूं। यशोदा छा थी करे छा थी कयां केॾी हिन मस्ती कई आहे। केॾो खीर ॾुध ॾही पूरो तलाह करे आयो आहे अंदरि पतो आहे तव्हांखे। चओ हरे राम। अॼु मूंखे पतो पियो तव्हां जेको चवंदी आहियो सही चवंदी आहियो। गोपियूं रोअनि थियूं न असां कूड़ चवंदियूं आहियूं। भगवान चवनि था ॾिस मैया मां चवंदो आहियां त तूं न मञींदी आहे। अॼु गोपियूं चवनि थी हा हा असां कूड़ ॻाल्हाईंदी आहियूं। यशोदा तोखे पतो न आहे असां त हिनखे ॾिसणु ईंदी आहियूं। जेसिताईं नेणनि सां नंदलाल खे न ॾिसूं चैन न ईंदो आहे। न यशोदा असां हिन जे बिना रही न सघंदी आहियूं। असांजी सभु शिकायतियूं कूड़ियूं असां कूड़ियूं असांजो पीउ कूड़ो असांजी माउ कूड़ी हिनखे छॾे छॾ। बिल्कुलु न। हाणे तव्हांजी शिकायतियूं कीअं कूड़ियूं थी वियूं। रोज़ अची करे शिकायत कंदी आहियो। हिकिड़ी गोपी चए थी सच थी चऊं यशोदा तू विश्वास कर। छो जो देखे बिन कान्हा ये मन नाही माना। जेसि ताईं कृष्ण खे न ॾिसूं असांजो मन मञींदो ई न आहे। कोई न कूड़ कोई बहानो कोई न कोई छल करणो ई पवंदो आहे। देखे बिन कान्हा ये मन नाही माना। इन आँखों से आज हमने ब्रह्म पहचाना है। कृष्ण चरणों से मन को लगाना
इन गोपियों का ताना उलाहना बहाना है। असांजा ताना उलाहना सब बहाना। गोपियूं रोवन थियूं, यशोदा मैया चेती न अॼु मां न छॾींदमि, बदल हुजे। ये उदंड थी वियो आहे। अरे अदांत आत्मा, छा सम्झी रखियो आहे तूं पाण खे? ईअं तूं ठीकु थींदे। यशोदा मैया पंहिंजा कम करण हली वई। गोपियूं रोवन थियूं, यशोदा तेरो कठो हियो है माई, तनिक छाछ माखन के हेतु बांधियो कुंवर कनाई। एतिरे से मखण जे लाइ तूं श्री कृष्ण खे ॿधी रखियो आहे, तूं कठोर दिल वारी आहे। यशोदा मैया डांटींदी त पाण रोअण लॻंदी। भागवत में लिखियलु आहे, एॾो कोमल हृदय, मखन खां बि कोमल, डांटे बि न सघंदी कृष्ण खे। अॼु उन यशोदा मैया श्री कृष्ण खे उखल सां ॿधी छॾियो। पेट ते रस्सीअ जा निशान पइजी विया। लेकिन जेॾी महिल ॿधे पई त 2 आङुरियूं रस्सी नंढी पई थी वञे, वरी ॿी जोड़ी 8-10 आङुर, वरी रस्सी नंढी थी वई। टियों बार जोड़ी, कमाल जी ॻाल्हि आहे, घटि थी थिए केवल 2 आङुरियूं, जोड़े थी 10 आङुरियूं, वरी 2 आङुरियूं घटि। ईअं कई बार जॾहिं कई भॻवान ॾिठो त भॻवान वरी आख़िर पंहिंजो पाण खे ॿधाए छॾियो। 2 आङुरियूं संत चवनि था कि अहंकार ऐं ममता जेसि ताईं आहे तेसि ताईं भॻवान 2 आङुरियूं 2 क़दम परते रहंदा आहिनि। अहम यानी मां, ममता यानी मुंहिंजो, मां ऐं मुंहिंजो। ॿिया महात्मा चवनि था 1 क़दम जी दूरी इहा आहे, 1 उंगली दूरी इहा आहे कि असांखे पूरो भॻवान खे पाइण जी उत्कट अभिलाषा हुजे, तीव्र अभिलाषा हुजे, विरह हुजे, प्यास हुजे। ऐं ॿी ॻाल्हि आहे कि भॻवान बि पाण खे ॿधाइणु चाहिनि। भॻवान बि चाहिनि कि मां हिन भक्त खे मिली वञा। बसि इहा 2 क़दमनि जी दूरीअ जे करे 2 आङुर रस्सी घटि थी वई। भॻवान पाण खे ॿधाए छॾियो। ग्वाल बाल सभु बीठा हुआ। असांजो सरदार त अॼु रस्सीअ सां ॿधियलु आहे। चओ हरे राम। भॻवान धीरे धीरे उखल खे खीचियो। ॾिसो, भॻवान चाहे न रस्सी खोले छॾे न। भॻवान जा हथ न ॿधा यशोदा मैया, केवल भॻवान खे ई ॿधो उखल सां। लेकिन भॻवान रस्सी न खोली कि भक्त ॿधी आहे, भक्ति खोलींदो। मां अगरि माया जी रस्सी ॿधां भक्त खे त मां खोलींदुमि, पर अगरि मूंखे भक्त पंहिंजे प्रेम जी रस्सी ॿधी आहे त पोइ मां कॾहिं न खोलींदुमि, ॿधल ई हूंदुमि। पर इहा ॿाहिरी रस्सी बि जेकी आहे, इहा मुंहिंजे भक्त मैया ॿधी आहे त कोई भक्ति खोलींदो। धीरे धीरे उनखे घसीटींदा उखल खे आया। नंद भवन में हिकिड़ा सुंदर वृक्ष हा, यमलार्जुन जा। 2 वृक्ष आमू साम्हूं आहे। उन जी जड़ हिकु साथ मिलियल हुई। उन विच में एतिरो गैप हो कि नंढा ॿार वेंदा हुआ, वॾो माण्हू न वञी सघे। नंढो सो उन में गैप हुयो, सकरी जॻह हुई। भॻवान रस्सी ॿधल में खेॾण लॻा। भॻवान जा मित्र सखा जेके आहे उहे घुसी पिया वञनि, ॿाहिरि पिया निकिरी वञनि। भॻवान चई मैं भी जाऊंगो। अरे तू कैसे जाएगो, तू तो बंधियो पड़ियो है, चलो जाऊंगो। भॻवान विया विच में। 2 वण जेके हुया पाण त निकिरी विया, उखल फासी पियो। उखल ईअं फासी पियो। भॻवान अची विया, उखल ईअं फाथो। भॻवान खे त लीला करणी, थोरो सो जोर ॾिनऊं, 2 वण अची धम सां ढक किरिया। जोरदार गर्जना थी, आवाज़ थियो। उन्हनि वणनि मां 2 सुंदर देवता प्रकट थिया, नलकूबर मणिग्रीव। नारद महाराज जे शाप जे करे वृक्ष ठहिया। वरी करुणा आई त श्री कृष्ण जे द्वारा तव्हांजो उद्धार थींदो। इहा कृपा कई नारद महाराज। कुबेर जा पुट। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान की स्तुति क्यों, आराधन क्यों, प्रभु कृपा कयो। असां अभिमान जे करे वण ठयासीं, स्नान पिया कयूं असां सरोवर में, नदीअ में। ऐं नारद महाराज गुजरिया। ॿियनि सभिनि त मर्यादा सां प्रणाम कयो, असां बिना ठीक सां कपिड़ा पाए करे ऐं चवण लॻासीं दंडोत महाराज। नारद महाराज खे अंदर ई अंदर पीड़ा थी कि इन्हनि खे अभिमान अची वियो आहे। हाँ, कुबेर जा पुट आयो मतिलब अभिमानी, जड़ वांगुर बीठायो, वणनि वांगुर। वञो वृक्ष ठो। चरणनि ते किरी पियासीं।
तो उन्हनि जो वरदान आहे कि श्री कृष्ण तव्हांजो उद्धार कंदा। ॾिसो संतनि जो शाप असांजे लाइ वरदान बणी वियो। असां केॾनि भागनि वारा आहियूं, न त ईअं भोगनि में असांजो समय गुज़री वञे हा। प्रभु अॼु तव्हांजे स्पर्श जो आनंद मिलियो, तव्हांजो दर्शन मिलियो, असांजी सदगति थी, असांजो जीवन धन्य थियो। भगवान खे परिक्रमा करे प्रणाम करे पंहिंजे लोक ॾे हली आ। एतिरे में नंद बाबा आया, ॾिठऊं अरे वृक्ष ॿई किरल पिया आहिनि, विच में श्याम सुंदर सुरक्षित आहे और खेॾे थो वेठो। तॾहिं जोर जोर सां खिलण लॻा नंद बाबा। ईअं न थिए कि ॿार आहे नंढो इहो न रोअण लॻे, हेॾो वॾो हादसो थी वियो आहे। त ॾिसो यशोदा मैया ॿधो, नंद बाबा खोलियो। भगवान रस्सी न खोले, ॿधी यशोदा मैया ऐं खोली कंहिं नंद बाबा गोद में खणी आया, प्यार कयो वापसि। बोलो वृंदावन बिहारी लाल। गोकुल डुकंदी